بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي لجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي الآداب النبوية जेको सिलसिलो असांजो आहे दोस्तनि सां गॾु हले पियो थो। ही ॿटीहो नंबर आहे। 32 नंबर आदाब नबविया। ये अॼोको जेको सिलसिलो आहे, अॼोको जेको नबी करीम जंहिं शइ खां असांखे झले थो उहे हिकिड़ो हिकिड़ो करे असीं दोस्तनि खे ॿुधायूं था ऐं पंहिंजनि जेके जेके बि दोस्त आहिनि पंहिंजे पाण खे बि हिकु मुज़किर फ़इन्न ज़िक्रा तंफ़अुल मुमिनीन इंसान यादि करे त जेके शयूं असांखे नबी करीम प्यारे असांखे झलियो आहे त उन खां झलियो। सो हीअ आहे अदब नबी 32 नंबर। छा जे बारे में आहे? नबी करीम असांखे झले थो त जानवरनि खे पंहिंजे पाण में न विढ़ायो, जानवरनि खे न विढ़ायो। पहिरियां त इहो इहो इन अलाह ताला असांखे जेके बि दुनिया में शयूं असांजे लाइ पैदा कयूं आहिनि, इंसान जे लाइ, मुस्लमान जे लाइ, इहो इन जो दलील क़ुर में आहे। सूरत अल बक़रा 29 आयत। अलाह साईं चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम हुव अल्लज़ी ख़लक़ लकुम मा फ़िल अर्दि जमीअन। अलाह साईं चए थो हुव अल्लज़ी ख़लक़ लकुम, अलाह साईं चए थो मां तव्हांजे लाइ हर शइ ज़मीन में पैदा कई आहे तव्हांजे लाइ, तव्हां उन मां फ़ाइदो वठो। अलाह साईं चए थो हर शइ तव्हांजे लाइ मूं पैदा कई आहे। जानवर ही ॾिसो, ऊठ आहिनि, घोड़ा आहिनि, गधा आहिनि, छेला आहिनि, मेंहूं आहिनि, ढगियूं आहिनि, इहे सभु अलाह साईं असांजे लाइ पैदा कयूं आहिनि त असांखे सहूलियत थिए, इन मां असीं फ़ाइदो वठूं। पर ॾिसो न, इंसान हर शइ, छो जो इन में वरी शैतान जो कमु आहे। शैतान कसम खयो वला आमुरन्नहुम लयुबत्तिकुन्न आज़ानल अनआम। अलाह साईं चए थो वला युग़य्यिरुन्न ख़ल्क़ल्लाह। इहो शैतान अलाह खे चयो त मूंखे तुंहिंजो कसम आहे त मां ऐं तुंहिंजे मख़लूक जेके इंसान आहे जंहिंखे मुंहिंजे मथां करे छॾियो अथई, उनखे शरफ़ ॾेई छॾियो, त मां इन्हनि खे अहिड़ो करे छॾींदुसि जो तुंहिंजी ख़ल्क़ जेकी आहे, तुंहिंजी जेकी तूं ख़ल्क़ जेके पैदा कई आहे, मां उन्हनि जी शिकिल मटाए छॾींदुसि ऐं उन्हनि जे कननि खे चीरे छॾींदुसि। जानवरनि जेके हींअर तव्हां ॾिसो था त मेंहुनि जा या ॿकरियुनि जा कन चीरियल हूंदा, या कुतनि जा पुछ पटियल हूंदो, या कन पटियल हूंदो, या चीरियल हूंदो। इहो सभु शैतानी कमु आहे। शैतान इहो अॻु में 1400 साल अॻु में असांजे क़ुर में असांखे शैतान अलाह ताला उनजो बयानु करे ॾिनो त वले युग़य्यिरुन्न ख़ल्क़ल्लाह, ही मख़लूक तुंहिंजो मटाए छॾींदा, पंहिंजी शिकिल न वणंदनि, पंहिंजी शिकिल न वणंदनि। ॾिसो था हींअर जेके ग़ैर मुस्लिम उहे पंहिंजी शिकिल कीअं था मटाइनि। मुंहं में लीका, या नासुनि में मर्द हणंदो हिकिड़ो कड़ो हणी छॾींदो, या कननि में जेकी शयूं अहिड़ियूं शिकिल मटाइण पंहिंजी, इहो शैतानी हरकतूं। पर असांजो मौज़ूअ जेको आहे त नबी करीम असांखे जानवरनि खे विढ़ाइण जो इहो झले थो। इहो असांखे दलील केॾा आहे, इहो दलील पहिरियों पेश कयो। हदीस इब्न अब्बास जेको हदीस अबू दाऊद में, तिरमिज़ी में आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे झलियो। इहो हदीस जो नस जेको आहे त عن النبي عن ابن عباس رضي الله عنهما أن الرسول صلى الله عليه وسلم قال نهى رسول الله صلى الله عليه وسلم عن التحريش بين البهائم। नबी करीम असांजो प्यारो झले थो त जानवरनि खे पंहिंजे पाण में न विढ़ायो, जानवरनि खे पंहिंजे पाण में न विढ़ायो। हींअर असांजे पाकिस्तान में या ॿियनि मुल्कनि में छा था ॾिसो, कुतनि खे पंहिंजे पाण विढ़ाईंदा, या कुतनि खे मिरूं ते छॾींदा। इहो सभु हराम आहे, जाइज़ न आहे। या कुतनि खे रिछ ते छॾींदा, या ॾिसंदे त कुकड़नि खे विढ़ाईंदा, बांगनि खे, या तितरनि खे विढ़ाईंदा, या इहे ॾिसंदे त इहे अलाए केतिरा केतिरा जानवर, या ढोर आणींदा, ढगा आणींदा, हिक ॿिए खे ॾहूं हणी ऐं मारे विझनि हिक ॿिए खे। ऐं जेके ॿियनि मुल्कनि में अहिड़ा ईअं के वरी ढोरनि खे छॾे माण्हुनि जे पोयां चईंदा माण्हुनि खे लता ॾिनजांइ, धक हणनि। इहो सभु शैतानी कमु आहे। असांखे अलाह जे तरफ़ां इन शइ जी झल आहे। ऐं क़ुर में अलाह साईं चए थो त शैतान चयो त मां इहो कमु कंदुसि। सो ॾिसो त इहो नबी करीम 1400 साल असांखे केॾी न रहमत चए थो, कुकड़नि खे न विढ़ायो, कुतनि खे न विढ़ायो। ऐं हदीस में बैनल बहाइम, यानी हर जानवरनि खे न विढ़ायो, छो जो अलाह सां इहे जानवर, इहे पखी असांजे लाइ फ़ाइदे जे लाइ पैदा कयो आहे। इन फ़ाइदे में असां कोन त हिननि खे विढ़ायूं त हिक ॿिए जा दोॾा कढी छॾनि। जीअं ॿांग हुआसीं, ॾिसंदा हुआसीं, विढ़ाईंदा हुआ, पोइ हिक ॿिए दोॾा कढी छॾींदा हुआ, या हिक ॿिए खे मारे छॾींदा हुआ, या तितर विढ़ाईंदा आहिनि त बि हिक ॿिए खे मारे छॾींदा आहिनि। इन जे लाइ असांखे नबी करीम इन जो झल कयो आहे। ऐं इन में इहो जाइज़ न आहे, शरीयत में, दीन में। इन खे अलाह साईं नबी करीम असांखे तॾहिं झले छॾियो। इहो जानवरनि खे ईज़ा तव्हां ॼाणायो था, जानवर त कोन थो सम्झे, सभु को पंहिंजी जान बचा कंदो। उहो अॻे खे ईज़ा ईंदो, या मरी वञे, या को उन नुक़सान थिए, अखि निकिरी पए, या छा बि थिए उनखे। या कुतनि खे विढ़ायो त शेर सां, शेर खे केॾो न ईज़ा ईंदो। असांखे अलाह ताला इहे शयूं पैदा करे ॾिनियूं आहिनि
त असीं इन्हनि मां फ़ाइदो वठूं। गॾु हंधि माण्हू चढ़ी सामान खणनि घोड़नि ते ॾाचिन ते, पर ईअं न आहे त ॾाचिन खे विढ़ायूं या उठनि खे विढ़ायूं या घोड़नि खे विढ़ायूं या असीं कुतनि खे विढ़ायूं। असां इन जे लाइ असांखे इहे शयूं पैदा करे कोन ॾिनियूं आहिनि। सो भाइरो इन जो इंसानु ख़्यालु रखे। इहो सभु शैतानी कमु आहे, सभु शैतानी कमु आहे ऐं शैतान जो कमु आहे। ई असांजो बरनामो जेको आहे आदाब नबवी आहे। असां इन में इहो बयानु कयूं था त नबी करीम जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि खां असांखे झले थो, त उहो असीं हिकिड़ी हिकिड़ी करे यादि करे छॾियूं। ऐं इहे शयूं जेके माण्हू किथे ॾिसे बि ॿिया बि कनि त उन्हनि खे झले। ऐं हिन शइ जो नबी करीम असांखे झले छॾियो आहे ऐं इहो असांखे नाहे करिणो। इहो हदीस इब्न अब्बास त इहो शरीयत में बिल्कुलु नाहे, बिल्कुलु नाहे जानवरनि खे ईज़ा ॾियणु। त इन में इहो न आहे त कुतनि सां शिकार करे माण्हू मसइला हरणनि खे या साहनि खे पकड़ींदा आहिनि। उहे शिकारी कुता जेके आहिनि उन जानवर खे चकु न हणंदा, हुनखे पकिड़े मालिक ॾे खणी ईंदा आहिनि। इहो उलमा चवंदा त इन में कुझु कोन्हे। पर जेके यानी हिकिड़े चौधारी दीवार हुजे उन में के हणी के छॾे या मिरू खे छॾे कुता छॾनि त इहो ॾोह आहे, इहो जाइज़ न आहे। इहो सिर्फ़ु जानवर खे ईज़ा ॾियण जे लाइ आहे, इहो जाइज़ न आहे। बाक़ी जेके शिकार करण था कुता खणी वञनि, उहो साहनि खे पकड़नि था या कहिड़ी हरणियुनि खे या कहिड़ी शयुनि खे, त उहो उन में कुझु कोन्हे। हीअ रिवायत अचे थी त अनस बिन मालिक हिकु दफ़ो ॾिठो त छोकिरा के हुजनि उहे के कुकड़ खे परे रखे ऐं उनखे कुकड़ खे रखे ऐं उनखे ऐं सिखनि पिया त उनखे कीअं गज़ हणूं परे खां। त उन्हनि खे झली चई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन शइ खां झलियो आहे असांखे, ऐं इहो नाहे करिणो असांखे, इहो इन शइ जी झल आहे। ऐं नबी करीम चयो त यानी बहाइम खे ईअं शिकार करे रखे ऐं उनखे धकु हणो, इहो जाइज़ न आहे शरीयत में। इहो इन शइ खां असां नबी करीम इहो साहबी उन्हनि खे झलियो त इहो जंहिंखे इहो जेको ईअं करे थो उन ते नबी करीम लानत हई त जंहिं जानवरनि खे ॿधी या किथे कुकड़ खे रखे या पखी खे वरी उनखे परे खां धकु हणनि या बंदूक सां हणनि या गुलेली सां हणनि, इहा हदीस ज़ईफ़ बि आहे। पर इन में दलील मिले थो त सहाबी जो झलियो त इन शइ खे इहा शइ जाइज़ न आहे शरीयत में। इंसान खे इहो नबी करीम जेॾी महिल झलियो आहे असांखे त इन खां झलणो खपे। ऐं इहो जेको आहे इहो ॾोह आहे वॾो। अलाह ताला सां तव्हांखे फ़हम सही ॾिए ऐं इत्तिबा ॾिए। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हक़ ॾेखारे, हक़ ते हलण ॾिए। هذا والله أعلم صلى الله عليه وسلم.